अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी नेबतां गिरफ़्तारी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में पीपी अॻुवाणनि ऐं जियालनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। उन सिलसिले में बदीन में पीपी जे सवें कारकुननि ज़िले सदर हाजी रमज़ान चांडियो, ज़िले जनरल सेक्रेटरी हाजी साईं बख्श जमाली, MPA हाजी ताज मोहम्मद मल्लाह ऐं पीर नूरुल्ला कुरैशी जी अॻुवाणी में मेहरान चौक खां ऐवान साबत ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। होॾां पंगरियो शहर में पीपी तहलका टंडो बागो जे सदर रमज़ान भंवरियो, सिटी सदर इस्माइल मीराणी ऐं मिठू मज़ारी जी अॻुवाणी में पीपी ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। पीपी कारकुननि PTI हुकूमत ऐं नेब ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। ॿिए तरफ़ टंडो अलायार में ज़िले सदर सतार बचाणी ऐं तालका झंडूमरी जे इतलात सेक्रेटरी जावेद जुमन लुंड जी अॻुवाणी में कारकुननि पुरअमन एहतजाज कयो। ॿिए तरफ़ गोलाड़ची में हाजी रसूल बख्श चांडियो, इरफान कोलाची, मीर गुलाम रसूल जतोई ॿियनि जी अॻुवाणी में पीपी जे सवें कारकुननि शहीद फादर राव चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कयो। ॿिए तरफ़ करमपुर में पुण पीपी अॻुवाण मामू शबीर शेख जी अॻुवाणी में पीपी कारकुननि एहतजाज करे आसिफ अली ज़रदारी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त असां नेबगर्दी जी सख़्त मज़म्मत करियूं था। पीपी क़यादत ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कुझु नथियूं बिगाड़े सघनि। जेके फाही खां नथा ॾिजनि उहे जेलनि खां छा ॾिजंदा। उन्हनि मुतालबो कयो त पीपी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खे जल्द आज़ादु कयो वञे।